जय झूलेलाल। जय झूलेलाल। अॼु असां वरी गॾु आहियूं ख़ासि छाकाणि त असांजे दादा ठाकुर चावला जो अॼु 90th बर्थडे आहे ऐं असां सोचियोसीं हिन ॾींहं ते शुभ ॾींहं ते असां दादा खे हिकु ट्रिब्यूट पेश कयूं। त अॼु असां वॾनि अदीबनि ऐं आर्टिस्ट खे रिक्वेस्ट कयो आहे त हू दादा जूं लिखियल कहाणियूं पंहिंजे अंदाज़ में पढ़नि या इनेक्ट कनि। ऐं दादा जूं कहाणियूं अजीब हूंदियूं हुयूं छाकाणि त अॼु ॾींहं ताईं असां सम्झा पवंदा आहियूं वॉज इट फैक्ट और फिक्शन, हक़ीक़त या कल्पना। अचो त ॿुधूं अॼु दादा जी लिखियल सभु कहाणियूं। ऐं हीअ आहे आनंद लालचंदानी जेको दादा जो पहिरियों ॾोहिटो आहे, फर्स्ट ग्रैंडसन इन फैक्ट। ऐं मूंखे यादि आहे आनंद वॉज बॉर्न इन द मिडल ऑफ द नाइट, राति जो 3 लॻे शायदि 20 मिंट थिया हुआ ऐं दादा ऐं मां घर में अकेला हुआसीं। पर दादा जे चेहरे ते जेका मुश्क हुई when he heard about Anand's birth, I can never forget. Over to you, Anand बेटा। जय झूलेलाल। माण्हू चवंदा आहिनि कि पंहिंजो ॿार मुंहिंजो नालो वधाईंदो, पर मां हुन मां आहियां जंहिं मुंहिंजे ॾाॾे मुंहिंजो नालो वधायो आहे। अञा ताईं अॼु ताईं मुंहिंजो नालो आनंद केरु न सुञाणे, सभु ई सुञाणनि कि ही ठाकुर चावला जो ॾोहिटो आहे। हिन ई अॻियां कंदे कंदे हाणे शुरूआत कयूं था प्रोग्राम जी हुननि जे परॾोहिटी सां, आरोही लाल, जेकी हुननि लाइ हाणे हिकु गानो पेश कंदी। झूलेलाल। मां तव्हां सभिनी जे साम्हूं दादा नारायण श्याम जो लिखियल हिकु कलाम ज़िंदगीअ जे राह में पेश करे रही आहियां। ज़िंदगीअ जे राह में डोड़े जॾहिं थकिजी पवां, ज़िंदगीअ जे राह में डोड़े जॾहिं थकिजी पवां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां ओ दाता, याद तोखे थी करियां। ज़िंदगीअ जे राह में डोड़े जॾहिं थकिजी पवां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां। हीब माण्या खूब माण्या, हीब माण्या खूब माण्या, दिल घुरे छा छा न थी, चंड तारा लाहे आण्या, चंड तारा लाहे आण्या, दिल घुरे छा छा न थी, पर चढ़ी पहुंचण बजाए जॾहिं किरी फटजी पवां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां, याद तोखे थी करियां ओ दाता, याद तोखे थी करियां। हिन जी चाहत हुन जी चाहत, हिन जी चाहत हुन जी चाहत, दिल जी हिया
हालत बणी ना ही राहत में भी राहत, ना ही राहत में भी राहत, दिल जिया हालत बणी मुर कंदे भी की नजे मुर्की सघारो पवा याद तो खे थी करया, याद तो खे थी करया। ही बणी मां हूँ बणा, ही बणी मां हूँ बणा थी, दिल जी ख्वाहिश नित नई, ही खणी मां हूँ खणा, ही खणी मां हूँ खणा थी, दिल जी ख्वाहिश नित नई, पाए पिण कुछ भी न पाया, पाण मां विरछी पवा याद तो खे थी करया, याद तो खे थी करया। जिंदगी अजे राह में डोड़ी जड़े थक जी पवा याद तो खे थी करया, याद तो खे थी करया, याद तो खे थी करया दाता, याद तो खे थी करया। वंडरफुल आरोही, ॾाढो सुठो, तमामु सुठो, तो त हद करे छॾी। तोखे ख़बर आहे हीउ कंहिंजो लिखियलु कलाम आहे, दादा नारायण श्याम जो। ऐं इट इज़ सच अ कोइंसिडेंस कि दादा नारायण श्याम ऐं असांजा दादा ठाकुर चावला ॾाढा सुठा फ्रेंड्स हुआ। उन्हनि जो पाण में ॾाढी दोस्ती हुई। इनफैक्ट जॾहिं दादा नारायण श्याम दिल्ली मां बॉम्बे ईंदा हुआ, आई एम टॉकिंग अबाउट मे बी 1970s, अर्ली 70s, लेट 70s, हमेशा दादा नारायण श्याम अची असांजे घर में रहंदा हुआ। ऐं दादा जो जोक हूंदो कि तव्हां बैग हिते था रखो पर हली था वञो असांजे घर मां घुमण था हली वञो, बिकॉज जाम माण्हू हुननि सां गॾिजण ईंदा हुआ। पर हिन जो बेस दादा नारायण श्याम जो हूंदो असांजो घर, ऐं राति जो कचहरियूं ऐं महफ़िलूं मचंदियूं हुयूं। आरोही जे हिन राग खां पोइ मां नीर ॾींदसि वीना शिरंगी। वीना शिरंगी जी खे त सुञाणप जी कंहिं बि सुञाणप जी मोहताज न आहे। उन्हनि लाइ जेतिरो चओ ओतिरो घटि आहे। पाण हिकु लेखिका आहिनि, जर्नलिस्ट आहिनि, कवयित्री आहिनि, ऑल इंडिया रेडियो में कमु कयो अथनि, मारवी संस्था हलाईंदियूं आहिनि। ऐं हाणे वेझराई में हुननि न्यापो हिकु नओं प्रोग्राम शुरू कयो आहे यूट्यूब ते, जेको हू हलाईंदी आहिनि। ऐं मम्मी दादा सां हुननि जी ॾाढी गहरी दोस्ती हुई। दोस्ती छा चइजे, एक्चुअली रूहानी संबंध हुअनि। ऐं वीना जी अॼु असांजे साम्हूं पेश कंदी दादा जे लिखियल सफ़रनामो, सिंध जो सफ़रनामे मां के चैप्टर्स। अचो त वीना जी खे ॿुधूं हिन किताब मां। जय झूलेलाल। जिए लतीफ़, जिए शाह सचल स्वामी जी ॿोली। सभ खां पहिरीं अॼु ॾात धणी ठाकुर चावला जे जन्म जो ॾींहुं आहे। अव्हां सभिनीनि खे उन जूं वाधायूं हुजनि। ठाकुर चावला जे कुटुंब जे भातियुनि खे, धीअरुनि शोभा लालचंदाणी, बरखा खुशालाणी, अमृता संदसि जेका ॾोहिटी आहे तंहिंखे, ऐं ॿिए सॼे कुटुंब खे, उन जे ठाकुर चावला जे वेल विशर्स खे बि जेके उन्हनि सां अदब जे हवाले सां जुड़ियल रहिया, उन्हनि खे बि ॾात धणी ठाकुर चावला जे जनम ॾींहं जूं वाधायूं हुजनि।
ही हक़ीक़ी ज़िंदगी जा हादसा आहिनि जेके ॾाढणी ठाकुर चावला पंहिंजे सफ़रनामे में कलम बंद कया आहिनि। इहे त हर हिकु बाब अहम आहे, पर हिन में कुझु इंसानी मोहबत, हर इंसान जा रिश्ता जे जिस्मानी तौर न थींदा आहिनि, रूहानी तौर बि हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि। त इन बाब में तूं सिंध में रही पओ, पंहिंजे नंढपण जे प्यार सां मुलाक़ात जो जेको उन्हनि ज़िक्र कयो आहे उहो जज़्बाती ऐं तमामु हिकिड़ो ईअं चवंदासीं यादगार जेको आहे उन्हनि कयो। उन ते हिते उन्हनि शोभा ऐं बरखा ऐं ॿियनि जेको आहे नाटक बि उन ते तयारु करायो हो, उन बाब ते आधारित सफ़रनामे ते। अला रखी उन किरदार जो नालो हो। ऐं ॿियो जेको आहे जेको उन्हनि ज़िक्र कयो आहे त पंहिंजी जेका धरती, पंहिंजी जेका उन्हनि जी सरज़मीन हुई उते वञण जो ऐं पंहिंजी पुराणी जेका ठाकुर निवास खे ॾिसण जो कीअं जज़्बाती थियनि था उन जो उन में ज़िक्र आहे। त मां अव्हां सां जेको आहे उहे कुझु इहे ॻाल्हियूं सफ़रनामे जो वंडे रही आहियां। जॾहिं बॉम्बे खां वीज़ा मिलण खां पोइ फ्लाइट में क़दम रखियऊं त उन्हनि जी दिलि जी धड़कन तेज़ थी वई। चावला साहब पारू चावला खे चूंडी पाए फ्लाइट में चयो, वाकई असीं सिंध वञी रहिया आहियूं। उन्हनि खे यकीन न पियो अचे। बहरहाल सफ़र बॉम्बे खां कराची ताईं पूरो थियो ऐं उन्हनि जी ख़ुशी जी इंतिहा न रही। ॿाहिरि त उन खां वधीक उहे ख़ुशि थिया जेके सॼण उन्हनि जे आजिया लाइ हार खणी बीठा हुआ ऐं खेनि दिलि जे गहराइयुनि सां अजरकूं पाराए हार विझी करे ईअं उन्हनि जी आजिया कयूं जो ठाकुर चावला बयानु करे थो त असांखे ईअं लॻो त नओं घोटु पाण जीअं ईंदो आहे उन्हनि जी आजिया कई वेंदी आहे। त सचपच असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं असांखे विश्वास न पियो अचे त असां पंहिंजे धरतीअ ते आहियूं। ज़ाहिर आहे जॾहिं माण्हू पंहिंजे मोटी करे माॻनि ते वञे थो त उनजी मन में ख़्वाहिश उभिरे थी। ठाकुर चावला जे मन में बि ख़्वाहिश उभिरी त मां पंहिंजे ठाकुर निवास कराची में जिते रहंदुसि या जिते असां ॻोठ में असांजी वॾी उताक हूंदी उते वञा। ठाकुर निवास विराङे खां अॻु हालतुनि करे उन्हनि खे मजबूर थी विकिणणो पियो। ॿाहिरि फसाद हली रहिया हुआ कराची में ऐं जेके शीदी हा मकरानी माण्हुनि खे छुरो हणी करे जेको आहे पैसा फुरे पिया वञनि। इन तरीक़े सां नवाब शाह मां बि जेका हिकु जेके सिंधी सिख हा उन्हनि जी ट्रेन ते हमिलो थियो। त इहे विराने जूं दर्दनाक दास्तान आहिनि जेके जिन माण्हुनि जेको आहे इंसानी खून बहायो ऐं केतिरनि इंसाननि जूं ज़िंदगी तबाह थी वियूं। जेके धरतीअ ते पंहिंजा सुखिया सताबा हुआ उन्हनि खे मजबूर थी पंहिंजे वतन जा वण छॾी परदेस में रोज़ी रोटीअ जे लाइ मजबूर थी धिका खाइणा पिया, कैंपुनि जी ज़िंदगी घारणी पई। पर अॼु सभई ख़ुशहाल आहिनि। ठाकुर निवास जॾहिं उहे विया त उन्हनि खे रस्तो जेको आहे उन्हनि चयो त तव्हां बिल्डिंग सुञाणे सघंदा? चयो हा। उन्हनि सां गॾु ताजल बेवस जिन बि हा, मोराई रखियल बि हो ऐं उते लंघंदा अलॻि अलॻि इलाइक़नि मां कराची जे गुरु मंदरु थियो, क्लिफ्टन तां जॾहिं गुज़रनि था अचनि ऐं वञण बाद त उन्हनि खे शेख अयाज़ जो घर बि यादि पवे थो ऐं स्कूल जेको हो नंढपण वारो छोकिरियुनि जो स्कूल उहो बि उन्हनि खे ध्यान में अचे थो। जॾहिं पंहिंजी बिल्डिंग जे हिते हू चवणु लॻा तव्हां सुञाणे सघो था, अॻियां ऐं पुठियां हू ॾिसणु लॻा ऐं उन जा जज़्बात जा भंध भॼी पिया। चयो हा हा, मूं पंहिंजी जेका आहे ॿालपण रिहाइश वारी जेका असांजी जाइ हुई उहा मां ॻोल्हे लधी आहे। उन्हनि दरवाज़े ते खड़कायो। महाजर उन में ठाकुर निवास में रही रहिया हुआ। उन जो नालो जेको आहे सो बदिलजी वियो हो। 6 जनवरी 1948 ते उन्हनि खे मजबूरनि फसादनि करे जेको आहे पंहिंजे ठाकुर निवास खे अलविदा करे हिंद जे सरज़मीन ते अचिणो पियो। त इन तरीक़े सां जॾहिं हू अंदरि पहुचनि था ऐं छित ते वञनि था, उन्हनि खे यादि थो अचे
चंड जो उभरण ऐं जेके दिन जो अर्घ ॾेई करे चंड खे जेको आहे विर्त छोड़णु, अहिड़ी तरीक़े सां जेके ज़िंदगीअ जा अलॻि अलॻि पहलू ऐं दास्तान आहिनि संदन अखियुनि आॾो पिक्चर वांगुरु तरी अचनि था। उन्हनि जो बयानु जेको आहे ठाकुर चावला पंहिंजे सफ़रनामे में ख़ूबसूरत अंदाज़ में कयो आहे। पारू चावला जिते वञे ऐं उते पारू दीदी खे ॻाइण जी फरमाइश न थिए, इहो थी नथो सघे। सचल ॻोठ जेको आहे उते हिकु गॾिजाणी रखी वई ऐं पारू दीदीअ पंहिंजे संगीत जे कलामनि जी वर्खा बि कई। सदन ख़ूब आजियां कई वई। पुठियां बैनर टंगियल हा ठाकुर ऐं पारू चावला जे आजियां जे लाइ। ताजल बेवस बि साणन हो। ताजल बेवस जा कलाम त हिंद ऐं सिंध जे फनकारनि जेके आहिनि से ॻाता आहिनि, त उहे जेके आहिनि उते उन्हनि ॻाता ऐं कहिड़ी तरीक़े सां मायूं अची उन्हनि सां मिलनि थियूं। इन खां अलावा लेखक जेको आहे सफ़रनामे लिखंदड़ चावला साहब जेको आहे सिंध जी हालतुनि जो बि बयानु कयो आहे त किथे अञा पका कचा सिर जेके घर आहिनि, एॾी तरक़ी जेका आहे सा न थी आहे। वाहणनि मां गुज़रंदे ॿिन्हिनि ॿारनि खां ॾिसंदे उन्हनि जो ज़िक्र कयो आहे। सचल सरमस जी दरगाह ते जेको उन्हनि जो गदी नशीन हो साईं, उन्हनि जा ही जेके आहे महिमान आहे उहे उन्हनि जा मेज़बान आहे। त ख़ुशि नसीब पारू चावला ऐं ठाकुर चावला जिन खे अहिड़ी जेका आहे मेज़बानी ऐं उहा मिली ऐं अहिड़ी दरगाह में रहण जो जेको आहे उन्हनि जे सजदा नशीन वटि मौक़ो मिलियो। उते जो उन्हनि फंक्शन बि ॾिठो त कीअं सखी साईं जेको आहे उहे पंहिंजी मतिलबु हिकु इबादत मथे ते रओ विझी करे ऐं कहिड़ी तरीक़े सां कलाकनि जा कलाक बिना चुरपुर जे अंदरि जेका इबादत में खोइजी विया जेको आहे, उहो बि सचपच त उन्हनि जे दिलि खे छुही वियो त असां घड़ी पल बि न वेही सघूं त हीअ त के पहुतल पुरुष ई करे सघनि था। एॾी साधना जेको आहे त उनजो ज़िक्र तमामु सुहिणे नमूने कयो आहे। राति जो उन्हनि खां अची पुछणु या उन दरगाह ते साईं तरफ़ां पारू चावला खे फरमाइश करणु त पंहिंजो कलाम ॿुधाए। ख़ासि करे कोची जे कलाम जो फरमाइश उन्हनि कई पारू दीदी खे त तूं ॻाए ॿुधाए। तबीबा ख़्याल सां रख ॾिसिजो अथम का दिलि जी बीमारी। तव्हां इहो कलाम कोजी जो त ॿुधो हूंदो। मास्टर चंद्र बि इहो ॾाढो सुहिणे नमूने ॻातो आहे। त पारू दीदीअ पंहिंजो इहो कलाम उते ॻातो ऐं सभिनीनि आजियां कई। त सचमुच असां ईअं चवंदासीं त उहे ख़ुशकिस्मत आहिनि, उन्हनि खे इहे घड़ियूं नसीब थियूं आहिनि। ऐं तालीमी इदारा बि ॾिठा। अगरि कोई सिंध वञे ऐं सिंध जा तालीमी इदारा न ॾिसे त मां इहो चवंदसि सिंध जो दौरो अधूरो रहंदो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सिंधड़ा जे सिंधी अदबी बोर्ड, उते बि संदन वॾी दिलि जे गहराइनि सां लेखकनि आजियां कई। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में डॉक्टर आलाना जिन ऐं हिन खां अलावा ॿियूं केतिरियूं शख़्सियतूं जेके आहिनि उते मौजूदु हुयूं। उते उन्हनि ॾिठो त 100 सालनि जूं अख़बारूं जेके आहिनि से महफ़ूज़ करे रखियूं वयूं आहिनि। न सिर्फ़ु उहे, केतिरियूं मैन्यूस्क्रिप्ट अहम जेके आहिनि ऐं ऑडियो ऐं वीडियो बि संभाले करे रखिया आहिनि। सिंधालाजी में बि विया, उते बि ॾिठूं। ऐं हिन खां अलावा सिंधी अदबी बोर्ड में इब्राहिम जोयो साहब, हिननि खे चाहे देरि थी वई, वॾे वक़्त खां इंतज़ारु करे रहियो हो त सुहिणे नमूने उन्हनि जी दानिश्वरनि आजियां कई इन्हनि तालीमी इदारनि में। ऐं उन्हनि खे हिकु ख़ुशी तरह थी ठाकुर चावला साहब थी जॾहिं जेका सिंधीअ में मेल ईमेल जेका आहे, असीं त हाणे असांजे लाइ आम रवाजी ॻाल्हि थी वई आहे, उन्हनि जो उद्घाटन जेको आहे ठाकुर चावला खां उन्हनि करायो। त सचपच इन्हनि तालीमी इदारनि में जिन शख़्सियतुनि सां मिलिया ऐं जेके तारीख़ी दस्तावेज़ ॾिठूं, उहो पंहिंजे सफ़रनामे सिंध में तूं रही क़ौमे ठाकुर चावला तमामु सुहिणे नमूने जेको आहे उनजो ज़िक्र कयो आहे।
पंहिंजे ॻोठु वञण जो बि ऐं इन खां अलावा जेका उन्हनि जे नंढपण जो प्यारु हो उन्हनि सां मुलाक़ात ऐं अलॻि अलॻि दरगाहुनि जा भिक्षा ते पहुची करे जॾहिं उन्हनि उते सजदो कयो, इन खां पोइ शेख अयाज़ जे मज़ार ॾिसंदे उन्हनि खे अफ़सोस बि थियो त उनखे संभालण वारो कोई कान हो। त इहे जेके वाक़िया आहिनि जेके उन्हनि कलम बंदि कया आहिनि पंहिंजे सफ़रनामे में, मां ईअं चवंदसि त हिकिड़ो रिकॉर्ड आहे तारीख़ी। मखदूम बिलावल जी मज़ार बि उन्हनि ॾिठी। कलंदर जे नगरी में सेमण में जॾहिं वञे था त पारू चावला जेका आहे सा सेमण में पंहिंजो घर ॻोल्हे नथी सघे। काफ़ी कोशिशुनि जे बावजूद बि जॾहिं एॾियूं विरहाङे खे एतिरा साल थी विया, उन जे बावजूद एतिरो बदिलाव अची चुको आहे जो उहो मुंझी पई ऐं ॻोल्हण में जेको आहे। कराची में ठाकुर चावला साहिबु त ठाकुर निवास पंहिंजो ॻोल्हे कढियो। अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञी करे उन्हनि चादर बि चाढ़ी ऐं सजदो बि कयो ऐं इन खां अलावा पारू दीदी पंहिंजे आवाज़ में संगीत ऐं सूफ़ी कलामनि जी उते वर्खा बि कई। त मूं सिंध जे सफ़रनामे जो ठाकुर चावला जे अव्हां जे ख़िदमत में पंहिंजी सोच आहे ऐं जेकी मूं पढ़ियो, जेके मूं महसूसु कयो, उनजो ज़िक्र कयो। उनजूं कुझु यादगार तस्वीरूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं सफ़रनामे जो, ऐं इन खां अलावा जेके दिल्लीअ में बि अची चुका से बि मूं शेयर कयूं आहिनि। त मां इहे चवंदसि त शोभा ऐं बरखा जेके आहिनि ठाकुर चावला जे विरसे जी वारसी कंदियूं पियूं अचनि। मुंहिंजूं नेक तमन्नाऊं आहिनि, उन्हनि सां साथ ऐं सहकार ऐं मुंहिंजूं दुआऊं बि आहिनि। तूं सिंध में रही पओ ही सफ़रनामो ठाकुर चावला जे जज़्बनि जो हिकिड़ो बेबहा क़ीमती सरमायो आहे ऐं तारीख़ी दस्तावेज़ बि आहे। इहा ओरल हिस्ट्री अखियुनि ॾिठो अहवाल उन्हनि जेको आहे मारूड़नि जो ऐं माॻनि जो कलम बंदि कयो आहे। त असां ईअं चवंदासीं त धणी जेको आहे इहे प्यार मुहबत जा सिलसिला अञा बि अॻिते वधाए। ठाकुर चावला जहिड़ियूं शख़्सियतूं जेके आहिनि पुल तौर कमु करे रहियूं आहिनि हिंद सिंध जे मारूड़ जे विच में, ऐं ॿियूं जेके आहिनि उन्हनि खे घणी सघ ॾे त इन सिलसिले खे असीं अॻिते बि वधाए सघूं। अहिड़ा मेला मचंदा रहनि ऐं सिंधत जी हीअ हलचल अॻिते ऐं अॻिते वधंदी रहे। मोकिलाणी नाहे सदाईं गॾु। वाह वीना जी वाह, मज़ो अची वियो। छा त पढ़ियो अथां। काश ही असां नंढे नंढे हुआसीं तॾहिं कुझु सिखी सघियो आहे त असां बि अॼु हुते हुजूं। ख़ैर अॻियां वधूं था। हाणे मां तव्हांखे अहिड़े शख़्स सां गॾिजायां थो जंहिंसां 40 सालनि खां रिश्तो अदा था कयूं। नीरू असरानी जी ऐं जय असरानी जी। ऐं मां पर्सनली हिननि खे सुञाणा ऐं मां हिननि खे नंढेपण खां ॾिसां पियो, पर हिननि जी हिकु ॻाल्हि मूंखे जाम वणी। हाणे सम्झो आहे मां हिननि खे जॾहिं मां हिननि जो प्ले ॾिठो जंहिंखे हिननि दादा जी अखाणी ते कयो, तूं सिंध में रही पओ, ऐं जॾहिं हिननि दादा जो मेकअप कयो, मूंखे वाकई में लॻो कि साम्हूं दादा बीठा आहिनि, चवनि पिया सभु कुझु उन ई अंदाज़ में। अॼु ही पढ़नि कोन था कुझु, जेको हिननि जी आहे स्ट्रेंथ एक्टिंग, हूअं ई करे करे तव्हांखे ॿुधाईंदा ऐं तव्हांखे रुगो ॿुधंदे ई हुननि खे ख़बर पइजी वेंदी कि छा ते था ॻाल्हाइनि ऐं कीअं था ॻाल्हाइनि ऐं दादा छा लिखियो। ॾिसूं था मिस्टर नीरू असरानी ऐं जय असरानी। मां दुकान ते कोन वेंदुसि। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे त मां बि दुकान ते कोन वेंदुसि। भल दुकान जो सॼो सामान सड़ी वञे, भल मूंखे नुक़सान थिए, जेसि ताईं सह सघंदुसि सह सहींदुसि, पर मां बि दुकान ते कोन वेंदुसि। पुट खे पीउ जी परवाह ई कान्हे। मां मञा थो मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿारनि खे सम्झ में नथियूं अचनि या वणनि कोन थियूं। नंढे पुट त चई छॾियो त मां तव्हांजी दुकान ते वेंदुसि ई कोन। मूं चयो हालतुनि खे बदिलाइण ज़रूरी आहे, पर ॿिए खे छा चवां, इन करे पाण खां शुरूआत कयमि। दुकान ते वञणु बंदि करे छॾियुसि।
कॾहिं का फाइल चेक करणी हूंदी आहे या कंहिं पने ते सही करणी हूंदी आहे त हलियो वेंदो आहियां, न त घर में ई वेठो हूंदो आहियां। मंदर में वञी दोस्तनि सां टाइम पास कंदो आहियां। घर में त कोई आहे कान जंहिंसां ॿ अखर ॻाल्हाए सघां, छो त घर वारीअ खे त मुंहिंजी चिंता कॾहिं हुई कान। हुनजे लाइ त हुनजा पुट ई सभु कुझु आहिनि। हुनजा पुट त कॾहिं का ग़लती कंदा ई कान। हुनजे पुटनि खे कुझु सम्झाइण लाइ अञा वात खोलींदो ई मसां आहियां त ख़बरदार जो मुंहिंजनि पुटनि खे कुझु चयो अथव त उते ई मुंहिंजो वात बंदि कराए छॾींदी आहे। हिन करे चुपचाप घर में वेही सॼो ॾींहुं टीवी ॾिसंदो रहंदो आहियां। शाम थींदे ई विस्कीअ में पाणी मिलाए तेसि ताईं पीअंदो आहियां जेसि ताईं अखियूं निंड में उझामण कोन लॻंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं राति जो निंड खुली पवंदी आहे त बालकनी में वञी पीअंदो आहियां। दिमाग़ हवा सां गॾु तेज़ डोड़ण लॻंदो आहे। अक्सर पंहिंजी माज़ीअ में हलियो वेंदो आहियां जॾहिं मां पूरी सारी कमाईअ वारो हूंदो हुउसि। किन दोस्तनि सलाह ॾिनी त जॻहियुनि में पैसा सीड़ाए फ़ाइदो थींदे। मूं पैसा सीड़ाया ऐं फ़ाइदो थियो। कुझु जॻहियूं ठही पयूं, उन्हनि जा भाड़ा अचण लॻा, मुंहिंजी कमाई बि वधी रही हुई। जॻहियुनि जा अघ चोट चढ़ण लॻा। ॿीणा टीणा छवणा अठूणा छलांगनि मथां छलांगूं ॾेई रहिया हुआ ऐं मूंखे ख़बर ई कान पई त कॾहिं मुंहिंजो नालो शहर जे शाहूकारनि जी लिस्ट में शुमार कयो वियो। मुंहिंजी शाहूकारी मुंहिंजनि ॿारनि जे सम्झ में अचण लॻी। उन्हनि जूं घुर्जूं वधी वियूं, नखरा वधी विया, पर मूं पूरा कया। मुंहिंजे पुट जे हिकु दोस्त पैसा वापसि ॾियण खां मना करे छॾी। मूं हुनजे दोस्त खे ॿ चार अखर चया त मुंहिंजो पुटु मूंखां नाराज़ थी वियो। चवे थो मुंहिंजे दोस्त खे छो था तव्हां चयो, जेकी चवणो अथव मूंखे चओ न। अड़े भाई, हुन मुंहिंजी महिनत जी कमाई जा पैसा खाधा आहिनि, मां हुनखे न चवां? कमाल आहे। चुप करे वियुसि। पुट दुकान संभाले रहियो हो, घर में पैसा अची रहिया हुआ। मुंहिंजे पंहिंजे हिकु दोस्त पंहिंजी मजबूरी ॿुधाईंदे चयो त मां तोखे पैसा वापसि नथो ॾेई सघां, तो मुंहिंजी BMW कार खणी वञ। मां हुनजी कार घर खणी आयुसि। उन कार जे करे घर में टेंशन पैदा थी विया। अलाए कंहिंजा कंहिंजा फोन अचण लॻा, लुटेरनि जा, धाड़ेलनि जा, कि पैसा ॾे न त तुंहिंजो खून कंदासीं, पैसा ॾे न त तुंहिंजे पुट खे किडनैप करे वेंदासीं, पैसा ॾे न त तुंहिंजी BMW कार खे बाहि हणी छॾींदासीं। टेंशन मथां टेंशन, टेंशन मथां टेंशन। माइट फोन करण लॻा त तुंहिंजी लॉटरी लॻी आहे, भाई असांखे बि कुझु पैसा ॾे। ॿियो टेंशन। मथां वरी पुट पाण में लड़ाई करण लॻा त मूंखां पोइ इहा BMW कार कंहिंखे बि न ॾे। टियों टेंशन, टेंशन टेंशन, तनाव तनाव तनाव। जीअं तीअं करे सभिनी खे सम्झायो ऐं इन्हनि टेंशननि मां ॿाहिरि निकितुसि। ॿ ॾींहं अॻु पोटो अची साम्हूं बीठो, चयईं 2 लख रुपया ॾियो, मार्कूं घटि खई वठमि, कॉलेज में एडमिशन नथी मिले, 2 लख रुपया ॾींदुसि त एडमिशन मिली पवंदी। मन में आयो, चवांसि पिणे जेके दुकान मां पैसा पासीरा करे रखिया आहिनि उन खां वञी वठो, पर चुप करे वियुसि। चयोमांसि त कॉलेज में मुंहिंजी सुञाणप आहे, मां कंहिंसां ॻाल्हायां थो। ॿिए ॾींहुं मुंहिंजे पुट दुकान ते अचण ई बंदि करे छॾियो। अरे भाई, दुकान ते न अचण सां छा थींदो? कमाई बंदि थी वेंदी, तुंहिंजो घर कीअं हलंदो? जेको तूं हाणे अञा नओं ठाहियो आहे, मुंहिंजो घर कीअं हलंदो? पर न,
अॼु मंझंदि जो टीवी ॾिसी रहियो होसि त अचानक अखियूं भरिजी आयूं। टीवीअ में हिकु पुटु पंहिंजे पीउ खे चई रहियो हो त तो असांजे लाइ कयो ई छा। मूंखे लॻो मुंहिंजो पुटु मुंहिंजे साम्हूं बि मूं ते आङुर ताणे मुंहिंजी ईमानदारी ते सुवाल उथारे रहियो आहे त तो असांजे लाइ कयो ई छा आहे। अरे पुछीस त तोखे नंढे मां वधाए करे वण कंहिं कयो। तुंहिंजी हर इच्छा, तुंहिंजी हर ज़िद, तुंहिंजो हर ज़रूरत कंहिं पूरी कई। स्कूल खां वठी करे कॉलेज जी पढ़ाई, पोस्ट ग्रेजुएशन ताईं गांठे भॻा ख़र्च कंहिं भरिया। पर ॿार सम्झनि किथे था। मानस खे वर चयो त पुट खे सम्झाए त चवे थी मूंखे ॾोरापन ॾियो, पाण वञी पंहिंजे पुट खे परचाओ। पाण वञी पंहिंजे पुट खे परचाए। ठीकु आहे भाई, मां पाण थो वञा। मां ई लॻी वियुसि पुट वटि, ॾाढो सम्झायो मांसि, पर हुनखे न मञणो सो हुन न मञियो। मां हार खाधल मुंहुं खणी वापसि मोटी आयुसि। रस्ते ते अची रहियो हुउसि त मन में ख़्यालु आयो त जे मुंहिंजे पुट खे मुंहिंजी परवाह न आहे, मुंहिंजी जोइ खे मुंहिंजी परवाह न आहे, त मां हुननि जी परवाह छो करियां। मां बेकार में पंहिंजो पाण खे तनाव में छो विझां। मूं हुननि जे लाइ सभु कुझु कयो आहे, हाणे हुननि जो फर्ज़ आहे त हू पंहिंजे लाइ कुझु कनि, मुंहिंजे लाइ कुझु कनि। उते ई फ़ैसिलो कयो। हाणे मां बि दुकान ते कोन वेंदुसि। कंहिंसां था ॻाल्हायो? हाँ? मोबाइल बंदि, आईपैड बंदि, कंहिंसां था ॻाल्हायो? ईअं पंहिंजो पाण सां बड़बड़ करे पंहिंजो मगज़ ख़राब कजो, पोइ था चवनि मूंखे तनाव थो थिए। हिन माई खे कहिड़ी ख़बर त तनाव छा थींदो आहे। पर न, मां हाणे दुकान ते कोन वेंदुसि। भले मुंहिंजो नुक़सान थी वञे, भले सॼो सामान सड़ी वञे, जेसि ताईं नुक़सान सहे सघंदुसि सहे साईंदुसि, पर हाणे मां बि दुकान ते कोन वेंदुसि। बसि। वाह नीरू जी, नीरू ऐं जया तव्हां त हद करे छॾी। जया यो टोन वॉज इनफ, जो जेको तव्हां कैरेक्टर में जान विधी उहा त हद थी वई। जीअं आनंद ॿुधायो त नीरू जी ऐं जया जो असांजे मम्मीदार सां रिश्तो 40 सालनि जो हो, पर हाणे मां तव्हांखे अहिड़ी हिकु शख़्सियत सां गॾाईंदसि जेके शायदि दादा सां मे बी 4 या 5 दफ़ा गॾिया हूंदा, पर जेको रिस्पेक्ट दादा हिननि मां कमांड कयो आहे, जेको प्यार हिननि खे दादा जी स्टोरीज़ मां आहे, उहो तव्हांखे उन्हनि जी स्टोरी ॿुधण खां पोइ ई ख़बर पवंदी। उहे आहिनि मिस्टर सुशील गजवानी, जेके हिकु फिल्म मेकर आहिनि, कॉर्पोरेट ट्रेनर आहिनि, मोटिवेशनल स्पीकर आहिनि। ही इज़ अ FTIR प्रोडक्ट ऐं दादा जी स्टोरीज़ उन्हनि खे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। अॼु उहे असांजे साम्हूं पेश कंदा दादा जी हिकु स्टोरी, पाकिस्तान मां आखिरी ट्रेन। अचो त ॿुधूं मिस्टर कजवानी खे। ओवर टू यू मिस्टर कजवानी। जय झूलेलाल। मां सुशील गजवानी। अॼु जे हिन मौक़े ते मां ठाकुर चावला साहब जी हिकु कहाणी पढ़ण वारो आहियां, जंहिंजो उनवान आहे, टाइटल आहे पाकिस्तान खां आखिरी ट्रेन। असांखे जंहिंजे बंगले में महिमान करे रहायो वियो हो, उहो काको हींअर 69 सालनि जो आहे। महिमान नवाज़ी में पंहिंजो पाण लॻो, नंढे में नंढी ज़रूरत जो बि खेसि अहसासु हो। एतिरी शेवा कंदे मूं हुन खां संदसि ज़िंदगीअ जे बारे में पुछी वरितो। हुन चयो, सिंध में जंहिं ॻोठ में असीं रहंदा हुआसीं, उते जे आसपास ॻाढ़ा मिर्च घणा थींदा हुआ ऐं असांजो सॼनि ॻाढ़नि मिर्चनि जो ई उते धंधो। मुंहिंजा वॾा भाइर उते जा मशहूरु वापारी हुआ। मिर्चनि सां गुदाम भरिया पिया हुआ। ॿाहिरां ग्राहक ईंदा हुआ,
ऐं ऑर्डर मिलण ते असीं दांद गाॾियूं भरे उन्हनि वापारियुनि जे ॻोठनि में मोकिले ॾींदा हुआसीं। जॾहिं विरहाङो थियो असांजे ॻोठ जे सांतीके वायुमंडल में गोया थरथरो अची वियो। थरथरो ॻोठ जे हर हिंदुअ जे घर में, बाज़ार में, घिटीअ में उहा ई ॻाल्हि थी हली त हाणे केॾांहुं वञो। थोरनि ॾींहंनि में असांजे ॻोठे में मुहाजिर अचणु शुरू थी विया ऐं असां सभिनी हिंदुनि हिंदुस्तान तरफ़ हलण जो फ़ैसिलो कयो। 15 ॾींहंनि लाइ उतां ट्रेन शुरू कई वई जा हिंदुनि खे खयों हिंदुस्तान जे सरहद ताईं पहुचाए ईंदी हुई। उन खां पोइ कोई कहिड़ी तरफ़ थी वियो त कोई ॿी तरफ़। जिते जिते संदन को मिट माइट रहंदो हो या कोई वाक़िफ़कार उन ओॾां ई वञणु पसंदि कयो। नंढड़ी सिंध मां निकिरी हिकु अथाह ऐं वसी मुल्क में अचो। असां पंहिंजो धंधो बंदि कयो। ॻाढ़नि मिर्चनि जा गुदाम ॼण मुफ़्त जे अघ में विकिणी छॾियासीं। जेतिरो ज़रूरी सामान थी सघियो उहो खयोंसीं, बाक़ी उते रहंदड़ सिंधी मुसलमाननि खे गॾु कमु कंदड़नि खे ॾेई छॾियोसीं। 15 ॾींहंनि मां 14 ॾींहं गुज़री विया। लॻभॻि असांजे ॻोठ मां ऐं आसपास जे ॻोठनि मां हिंदू लॾींदा रहा। उन ॾींहुं पाकिस्तान मां आख़िरी ट्रेन निकिरण वारी हुई। उन खां पोइ उते जी सरकार ॿी का बि ट्रेन हलाइण वारी न हुई। मुंहिंजा भाइर, भाॼायूं, भेनर, ज़ाल, पुट ऐं धीउ सभु सामान समेत ट्रेन में चढ़ी विया हुआ ऐं मुंहिंजो ट्रेन में चढ़ण जो इंतज़ारु करे रहिया हुआ। ट्रेन आख़िरी सीटी वॼाई, साई झंडी बि लुॾाई वई। ट्रेन हलणु शुरू कयो। मुंहिंजे वॾे भाउ चयो, ज़रूरु कंहिं न कंहिं दॿे में दौड़ंदो चढ़ी पियो हूंदो, पाण ई ॿिए स्टेशन ते हलियो वेंदो। पर मां त ट्रेन में चढ़ण लाइ आयुसि ई कोन। मूं माइटनि खे चयो त मां पंहिंजे दोस्तनि सां मिली सिधो स्टेशन ते अची पहुचंदुसि। काका, अव्हां जी बि कमाल आहे। अव्हां आख़िरी ट्रेन में बि न चढ़िया, पोइ छा थियो? मूं बिल्कुलु उभरो थी पुछियो। अदा छा ॿुधायां? मुंहिंजे ॻोठ में हिकु मुसलमान छोकिरी रहंदी हुई, नालो अल्लाह ॾिनी। नंढे हूंदे ई असां गॾु रांदियूं कयूं, गॾु वॾा थियासीं, पर हिक ॿिए सां शादी करे न सघियासीं। मुंहिंजे भाइरनि मुंहिंजी बि शादी कराए छॾी ऐं अल्लाह ॾिनी जी बि असां वटि कमु कंदड़ हिकु सिंधी मुसलमान सां शादी कई वई। अल्लाह ॾिनी ऐं मां हर रोज़ पिया गॾजंदा हुआसीं ऐं हिक ॿिए खे हिक ॿिए जो सहारो सम्झंदा हुआसीं। उन विरहाङे जो असां कॾहिं तसवुर बि न कयो। असांखे हिक ॿिए वटां छा खपंदो हो उहा ॼाण न पइजी न पई। बसि हिक ॿिए जे साम्हूं हुजो। जीअं अल्लाह ॾिनी खे पक थी त असीं सभु ॻोठनि खे छॾे हिंदुस्तान हलाए वेंदासीं। हुन जूं अखियूं रोई रोई ॻाढ़ियूं थी पयूं ऐं सुॼी पयूं। हुन रोअण बंदि तॾहिं कयो जॾहिं मूं खेसि ॿुधायो त मां हिंदुस्तान न वेंदुसि ऐं उन ई ॻोठ में रही पवंदुसि ऐं सचपच मूं कयो बि ईअं। मुंहिंजे घर जा सभु भाती हिंदुस्तान हली विया ऐं लखनऊ अची वसाया। पर मां अल्लाह ॾिनी जे सोहबत में सभिनि खे छॾे ॾिनो। जंहिं कच्छी मुसलमान खे असां उहो मिर्चनि जो धंधो विकियो हो, मां हुनजो ई थोरे अजूरे ते साथी थी रहण लॻुसि। हिन खे बि अहिड़े वापार जे ॼाण जी ज़रूरत हुई, उहा ॼाण खपंदी हुई ऐं मूंखे बि कुझु करण जी सख़्त ज़रूरत महसूस थी।
ज़ाहिरनि त सभिनी खे उते ईअं चयुमि त मां पंहिंजो देश हरगिज़ न छॾींदुसि। जिते मुंहिंजो जनमु थियो, जिते मां रहियुसि, वॾो थियुसि, जंहिं ज़मीन ते मां निपियुसि, उनखे कीअं छॾींदुसि। कच्छी मुसलमान कच्छ खे छॾे सिंध में आयो हो, शरीफ़ स्वभाव जो हो ऐं हिन जी ॿोली बि सिंधीअ जा हुई। मुंहिंजी हुन सां ख़ूब पइजी वई। गुदाम जे मथां हिकु कमरो हो जो हुन मूंखे रहण लाइ ॾेई छॾियो। मानी अल्लाह ॾिनी जे हथनि मां ठहियल नसीब थी। हिन जो घोट बि साॻे मालिक वटि नौकरी कंदो हो। ख़ुदि ई अची मानी खाइण जी आछ कयई। थी सघे थो अल्लाह ॾिनी जी ॾिनल सराह हुजे। ईअं मूं 30 साल विरहाङे खां पोइ पाकिस्तान में उन ई ॻोठ में गुज़ारिया। 30 साल ऐं अटकल 20 साल थिया आहिनि जो सिंध मां पाकिस्तान खे छॾे हिते आयो आहियां ऐं पंहिंजी ज़ाल, भाइरनि, पुटनि, पोटियुनि, ॾोहिटनि सां अची मिलियो आहियां। अल्लाह ॾिनी खे को ॿार बच्चो न थियो। उहो सहके जी बीमारी में घिरजी वई। दवाऊं कंदे बि ॾींहों पोइ ड्रहंदी रही ऐं आख़िरी दम मुंहिंजे साम्हूं पंहिंजे ख़ाविंद जे गोॾनि ते दम ॾिना। हुन जे मौत बाद मां उते रही न सघियुसि। ईअं चई काको टुवाल सां अखियूं विधे कमरे खां ॿाहिरि निकिरी वियो। पाकिस्तान खां आख़िरी ट्रेन। ठाकुर चावला साहब जी हीअ कहाणी हिन किताब में। बेहद खूबसूरत कहानी, टचिंग, रिमार्केबल कहानी। इट्स अ लव स्टोरी। आहे त प्यार जी कहानी। प्यार जी चइजे या आत्माउनि जे मिलन जी कहानी। इट्स लेफ्ट टू यू। तव्हांखे इहो पंहिंजे ज़हन में, दिल में, आत्मा में फ़ैसिलो करणो आहे। लेकिन कहाणी अलॻि आहे ऐं मां चाहियां थो त सिंधी कहाणियूं, सिंधी साहित्य एतिरो रिच आहे। जीअं ठाकुर चावला साहब जो हिकु किताबु आहे अॼु जूं कहाणियूं। हर कहानी ख़ूबसूरत आहे। इन्हनि ते वेब सीरीज़ ठही सघे थी, फीचर फिल्म ठही सघनि थियूं, सिंधी फिल्मूं ठही सघनि थियूं। ऐं जेके बि असांजा सिंधी जेके सिंधीअ खे वधाइण लाइ काफ़ी वॾी इच्छा रखनि था, उन्हनि खे अहिड़नि फिल्म्स लाइ फंडिंग करणु खपे, उन्हनि खे फाइनेंस करणु खपे, प्रोड्यूस करणु खपनि। त सिंधी ॿोली फिल्म्स जे ज़रिए डेफिनेटली ज़िंदा रहंदी। ऐं वेब सीरीज़ ऐं नवां प्लेटफॉर्म्स, OTT प्लेटफॉर्म्स अची विया आहिनि, फिल्मूं ठही रहियूं आहिनि, त मार्केट कंप्लीटली चेंज थी वियो आहे। सुठी फिल्म ठहंदी त ज़रूरु हूंदी। ऐं जेकॾहिं कहाणी हूंदी पाकिस्तान खां आख़िरी ट्रेन या ॿी कहिड़ी बि ख़ूबसूरत सिंधी कहाणी, त सिंधीअ जो वाधारो थियणो आहे, सिंधीअ जी ॿोली जी तरक़ी थियणी आहे। मां बरखा खुशालानी ऐं शोभालाल चंदानी जो शुक्रगुज़ार आहियां जो हुननि मूंखे हिन ठाकुर चावला साहब जी यादगार ॾींहं ते हुननि जी हिकु कहाणी पढ़ण जो मौक़ो ॾिनो। It's an honor for me to read such a lovely, such a great story. Thank you so much. जय झूलेलाल। बहितरीन मिस्टर गजवानी, तव्हां हिन स्टोरी खे नए अंदाज़ में पेश कयो। मूं हीअ स्टोरी चङा दफ़ा पढ़ी आहे पर अॼु वधीक वणणु लॻी। अनफॉर्चुनेटली इट इज़ हैपनिंग आफ्टर दादा। हाणे असां तव्हांजे साम्हूं दिशिका आडवानी खे सॾु कंदासीं। दिशिका आडवानी इज़ अ वंडरफुल सिंगर। शी इज़ अ सेल्फ स्टार्टर। सभु राग पाणे सिखंदी आहे, महिनत कंदी आहे ऐं जेसि ताईं जेतिरो मूंखे यादि अचे थो, दादा पास अवे ऑन अ थर्सडे, पर उनखां मे बी हिकु हफ़्तो अॻु दिशिका खे ख़ासि घुरायो हुअईं घर में ऐं उनखे चयो हुअईं कि तूं हीउ राग ॻाए जेको आहे हिन जनम हुन जनम। त असां दिशिका खां ॿुधूं था इहो बहितरीनु गानो हिन जनम हुन जनम। सिंध समूरी सोन, सिंध सजी
जी सिंध भिटाई असा मौज भरियो मेहरा सदा बहे सिंध में हिन जन्म हुन जन्म लाइ हिन जन्म हर जन्म लाइ वचन थी करिया माज ते भी हुजा माज ते भी हुजा सिंध तो ही जी थिया हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हर जन्म लाइ वचन थी करिया माज ते भी हुजा माज ते भी हुजा सिंध तो ही जी थिया हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थी करिया की न को सो लगे वाओ तो खे कॾे की न को सो लगे वाओ तो खे कॾे तुंहिंजा दुश्मन ॾिसा कंध तिन जा कपिया तुंहिंजा दुश्मन ॾिसा कंध तिन जा कपिया तुंहिंजा दुश्मन ॾिसा तुंहिंजा दुश्मन ॾिसा कंध तिन जा कपिया हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हर जन्म लाइ वचन थी करिया जंग जोटी जिन सिंध जे सूरमन जंग जोटी जिन सिंध जे सूरमन जंग जोटी जिन सिंध जे सूरमन बैतवायु गजल बैतवायु गजल गीत तिन लाइ लिखा हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थी करिया तुंहिंजे खेतन मंझा खुशबू ईंदी रहे तुंहिंजे खेतन मंझा खुशबू ईंदी रहे अंबलाड़ियूं लयूं सभु मां सावा ॾिसा अंबलाड़ियूं लयूं अंबलाड़ियूं लयूं सभु मां सावा ॾिसा हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हर जन्म लाइ वचन थी करिया मां वचन थी करिया माज ते भी हुजा माज ते भी हुजा सिंध तो ही जी थिया हिन जन्म हर जन्म लाइ वचन थी करिया वाह दृशिका वाह मज़ो अची वियो यार वाकई में मज़ो अची वियो हीअ आहे असांजी फैमिली सभिनी खां नंढी आवाज़ एतिरो वॾो हाणे मां तव्हांखे ॿिए शख़्स मिलायां थो जंहिंजो आवाज़ बि वॾो आहे पाण बि वॾी आहे ऐं लाडली बि आहे दादाजी हाणे मां कोठियां थो मिसिस बरखा खुशरानी खे आहे मुंहिंजी मासी मुंहिंजी दीदी मुंहिंजी भेण मुंहिंजी दोस्त पर दादाजी एतिरी लाडली आहे कि उन्हनि
दादा जे अखाणियुनि खे हीअं सम्झियो आहे कि शायदि ई ॿियो केरु सम्झी सघे। हाणे मां कोठां थो मिसिस बरखा खुशलानी। जय झूलेलाल। तव्हां वीना जी जो नओं अंदाज़ ॾिठो कीअं दादा जी कहाणियूं जेके ॾाढी इमोशनल आहिनि जॾहिं हू सिंध विया हुआ उहो तव्हां ॿुधो। मिस्टर गजवानी जंहिं हिकु बहितरीनु कहानी ॻोल्हे असांखे पढ़ी ॿुधाई, ऐं नीरू खे त असां कुझु चॉइस ॾींदा कोन आहियूं, हुनखे असां चयोसीं तोखे त स्टोरी एनेक्ट करणी पवंदी। सच ए वंडरफुल परफॉर्मेंस। थैंक यू एवरीबडी। दादा कहाणी लिखंदा हुआ, पोइ धीरे धीरे हुननि जी कहाणियुनि में ट्रांसफॉर्मेशन आयो। दादा पोइ मिनी कहाणी लिखणु शुरू कयूं, छाकाणि त ॾिठनि त माण्हुनि खे पढ़ण जो टाइम कोन्हे, शौक़ु कोन्हे, रोज़मर्रा जी ज़िंदगी में बिज़ी आहिनि। सो ही केम डाउन टू राइटिंग्स मिनी स्टोरीज़। ऐं मिनी स्टोरीज़ जो जेको अंदाज़ आहे उहो दादा शुरू कयो। मिनी स्टोरीज़ खां पोइ दादा लिखणु लॻा कहानियूं जिन में उनवान कोन हो, स्टोरीज़ विदाउट एनी टाइटल। त अॼु मां पंहिंजी हिकु फेवरेट स्टोरी पढ़णु थी चाहियां तव्हांजे साम्हूं, जंहिंमें को उनवान कोन्हे पर डेप्थ ॾाढी आहे, गहराई ॾाढी आहे। नानकराम 2 महीननि खां अमेरिका पंहिंजे पुट नुंहुं वटि वञण जी तयारी में मशगूल हो। पंहिंजे फ्लैट में 3 मां 2 कमरा हुन मसवाड़ ते ॾेई छॾिया हुआ, छाकाणि त हुनखे मसवाड़ जा पैसा वधीक पे मिलिया, ऐं पंहिंजे ई घर में हू हिकु पेइंग गेस्ट वांगुरु रहणु लॻो। तकलीफ़ हुअसि पर ख़ुशि हो छाकाणि त हुनखे 2 ॾींहंनि खां पोइ पंहिंजे पुट वटि अमेरिका वञणु हो। पर खेसि हिकु ईमेल आई त फ़िलहाल तव्हां अमेरिका न अचो, कुझु महीननि खां पोइ खेसि उते घुराईंदासीं। नानकराम परेशान थी वियो। टिकट ते हुन $1.5 लख ख़र्चा कया हुआ। पुट सां मिलण जो मोह बि जागी उथियो हुअसि। पोइ सोचियईं कि हाणे मां हुननि वटि कॾहिं न वेंदुसि, ऐं निराश थी वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ वटसि दोस्त जे अमेरिका मां ईमेल आई त संदसि नुंहं जी भेण ऐं पीउ वञी संदसि पुट वटि घुमण पहुता आहिनि। दैट्स इट, दैट इज़ द स्टोरी। हाणे तव्हां ऐं मूंखे सभिनी खे, रीडर्स ऐं व्यूअर्स खे डिसाइड करिणो आहे त हिन स्टोरी में केतिरी न सेंसिटिविटी आहे, केतिरी न बारीकी आहे, ऐं अखरनि जी चूंड। पुट जो मोह जागी उथियुसि, मतिलबु केतिरो हुन पंहिंजे मन खे मारियो हूंदो। किरदारु नानकराम जो नालो, हुअसि त नालो नानकराम, पर दिस इज़ वॉट दादा ऑलवेज डिड। हमेशह चवंदा कि लेट द रीडर डिसाइड हिन मां छा सम्झुनि, छा पिरायुनि, त हीअ छा कहाणी आहे, कल्पना आहे, को ॾिठल किसो आहे। उन सभिनी जो तत्व आहे। द एसेंस ऑफ द स्टोरी इज वी हैव टू डिसाइड, द रीडर हैज़ टू डिसाइड। मां वीना जी, मिस्टर गजवानी, नीरू जी, अमृता, आरोही ऐं दृशिका खे बिग थैंक यू, छाकाणि त असांजे अधु सॾ ते सभु साथ अची बीहंदा आहिनि ऐं हिन प्रोग्राम खे सक्सेसफुल कनि। दादा जो ही 90th बर्थडे आहे। ही वॉज बॉर्न इन 1931। त असां सोचूं पिया त दादा जे हुजनि हा त असां छा कयूं आहे, पार्टी कयूं आहे, पर हिन खां बहितर तरीक़ो असांखे सम्झ में न आयो टू पे अ ट्रिब्यूट टू अ राइटर ऑफ सच अ ग्रेट कैलिबर जेके कहाणियूं लिखंदा हुआ। लव यू दादा, महिरबानी। वाह मासी वाह। ॾिसो त ही आहे जादू दादा ठाकुर चावला जो। लिखियल कहाणी में जंहिंमें टाइटल बि कोन्हे, हुन ते बि माण्हू सम्झी करे पढ़ी करे पाण चई था सघनि। हाणे इन ई दौर खे अॻियां वधाईंदे हुए जेकी ॿी नंढी हाणे मुंहिंजी भेण, मुंहिंजी धीअ, जेको बि चओ था, हाणे दादा जी ॾोहिटो त साम्हूं वेठो आहे, हाणे ॾोहिटी जी ॿुधो। हिनखे एतिरी इंस्पिरेशन मिली आहे दादा खां, एतिरी इंस्पिरेशन मिली आहे उन्हनि जी लिखियल कहाणियूं खां
कि हिन पाण पंहिंजी स्टोरी लिखी आहे दादा खे ट्रिब्यूट ॾियण लाइ। मूंखे ही ख़बर न हुई कि दादा जो हेतिरो प्रभाव सभिनी ते पवंदो आहे। हाणे अमृता लाल तव्हांखे पंहिंजी लिखियल स्टोरी ॿुधाईंदी विच इज़ अ ट्रिब्यूट टू दादा ठाकुर चावला। जय झूलेलाल। जेतोणीकि मां दादा ठाकुर चावला जी ॾोहिटी आहियां, पर मूंखे ख़बर आहे त कहाणी लिखण जे मामले में मां उन्हनि जे नह जे हिकु कुंड बराबरि बि कोन आहियां। पर हू ऐं मुंहिंजी नानी पारू चावला हमेशह चाहींदा हुआ त असां सिंधी ॿोलीअ खे ज़िंदा रखूं ऐं कोशिश कंदा रहूं। त उन ई कोशिश जे करे मां हीअ हिमत या जुरत करे सघी आहियां त हीअ आखाणी लिखां। उमेद आहे त तव्हां सभिनी खे पसंदि पवंदी, ऐं न बि पवंदी त तव्हां पंहिंजी नंढी नींगड़ी न्याणी सम्झी करे मूंखे आसीसूं कंदा। हीअ दादा ठाकुर चावला लाइ मुंहिंजे पारां हिकिड़ी नंढी श्रद्धांजलि आहे उन्हनि जे जनम जे ॾींहं ते। आखाणी जो अनुवाद आहे विरासत। माया, ओ माया, मुंहिंजो वीडियो कॉल त कनेक्ट करे ॾे पुट। आयसि बाबा हथ धोई। माया सेठ धनीराम जी कम वारी हुई। उन्हनि जी जोइ 6 साल अॻु गुज़र करे वई हुई। जल्द अच पुट, चंदर, हीरा ऐं नरेश इंतजार कंदा हूंदा। बाबा तव्हां कीअं आहियो? नरेश वीडियो कॉल ते पुछियो। नरेश सेठ जो नंढो पुटु हो। जर्मनी में पंहिंजी ज़ाल मधु ऐं 3 सालनि जी धीअ दीपा सां रहंदो हो। ठीकु आहियां पुट, मिड़ई। बाबा असां सोचियूं पिया त तव्हां खे फोन करे यादि ॾियारियूं त अॼु वीडियो कॉल जो ॾींहुं आहे। चंदर चयो। चंदर सेठ जो वॾो पुटु हो। दिल्लीअ में रहंदो हो। संदसि 2 ॿार हुआ, प्रीति ऐं मनीष। जोणस रेशमा सरकारी बैंक में कमु कंदी हुई। यादि हो पुट, पर अलाए छो अॼु कॉल कनेक्ट ई न पियो थिए, बाबा चयो। हीरा किथे आहे? हीरा बस अची वेंदी। संदसि घर में अॼु सुबुह खां लाइट ई कोन हुई। पर तव्हां ॿुधायो न बाबा त तव्हां खे कहिड़ी ख़ासि ॻाल्हि करणी हुई अॼु? मधुअ पुछियो। मधु बेटा, असीं थोरो तरसूं था। सभु ॿार गॾु हुजनि त सुठो, बाबा चयो। बाबा, भैया, भाभी, आख़िर तव्हां सभिनी जो दर्शन थियो। मूं त सोचियो पे त शायदि अॼु मां कॉल जॉइन ई न करे सघंदसि, हीरा ख़ुशि थी चयो। हीरा चंदर ऐं नरेश खां नंढी हुई। 3 महीननि खां चेन्नई में पंहिंजे पति विजय सां गॾु रहंदी हुई। भली करे आईं पुट, बाबा चयो। रेशमा पुछियो। हाणे त ॿुधायो न बाबा, ॻाल्हि छा आहे? पुट, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मुंहिंजी तबियत केॾी न नासाज़ हुई। अलाए अञा केतिरा ॾींहं जीअंदुसि, बाबा चयो। हीरा बाबा खे टोकियो। ईअं त न चओ न बाबा। अरे पुट, ज़िंदगीअ जो को भरोसो आहे? मां चाहियां थो त मां जीअरे ई पंहिंजी विरासत तव्हां टिनी में विराए छॾियां। चंदर पुछियो। तकड़ छो था कयो बाबा? पुट, जीअरे लाइ ज़ंजीर मोए पुॼाणा केर थो ॼाणे, बाबा जवाब में चयो। पर विरासत वठण लाइ तव्हां सभिनी खे हिते मुंबई अचणो पवंदो 1 महीने लाइ। 1 महीने लाइ? सभिनी हैरानगीअ सां रड़ कई। बाबा, अॼुकल्ह त सभु ऑनलाइन थी वेंदो आहे। जे तव्हां चाहियो त मां पंहिंजे वकील दोस्त खां पुछा कयां, नरेश वरझायो। पुछा त मूं बि कई आहे पुट, पर मां चाहियां थो त मां तव्हां सभिनी खे पंहिंजे हथनि सां पंहिंजी विरासत ॾियां, बाबा जवाब में चयो। पर महीनो छो बाबा, मोकल कीअं मिलंदी? रेशमा पुछियो। इहो मूंखे नाहे ख़बर, पर सभु गॾु हिते ईंदा तॾहिं मां विरासत जा हिस्सा कंदुसि। तव्हां अचण जो बंदोबस्तु करे मूंखे ॿुधायो। हाणे मां वञा थो, मां थकिजी पियो आहियां। इहो चई बाबा वीडियो कॉल डिस्कनेक्ट कयो। हफ़्ते अंदरि 2 ॿार पंहिंजे पंहिंजे परिवार सां बाबा जे घर पहुची विया। ही ॾिसो, बाबा फाइल्स ऐं सोन टेबल ते रखंदे चयो।
ही ज़मीन, घर ऐं फैक्ट्री जा कागज़ आहिनि ऐं ही थोरो घणो सोन आहे जेको तव्हांजी माउ छॾे वई हुई। ऐं ही बाबा लाइब्रेरी तां इशारो कंदे चयो, ही बि मुंहिंजी विरासत आहे, ही किताब जेके मां तव्हांखे ॾियण थो चाहियां। मधु हैरानगीअ सां चयो, बाबा ही त सिंधी नाविल आहिनि, असां छा कंदासीं? असां मां त को बि सिंधी पढ़ण न ॼाणे। न ॼाणो त सिखो, मां सेखारींदुसि, बाबा चयो। जे हिन मिल्कियत ते तव्हांजो हक़ आहे त ही किताब बि मुंहिंजी ख़ासि पूंजी, मुंहिंजी विरासत आहे। तव्हां महीनो मूं वटि आयो, सिंधी सिखो ऐं सिखी हिननि मां को बि हिकु किताब मूंखे पढ़ी ॿुधायो, तॾहिं ई मां पंहिंजे विरासत जा हिसा तव्हांखे ॾींदुसि। ऐं जे हिन माउ जहिड़ी विरासत खे तव्हां टुकराईंदा त ज़मीन, जायदाद इहो सभु बि मां कंहिं अनाथ आश्रम में दान करे ईंदुसि। हिते अखाणी पूरी थी थिए। बाबा सही कयो या ग़लति मूंखे ख़बर नाहे, पर जीअं त चवंदा आहिनि, मोहबत ऐं जंग में सभु जाइज़ आहे, तीअं ई सिंधी सिखण ऐं सेखारण लाइ सभु जाइज़ आहे। घटि में घटि बाबा सुकून सां मरी त सघंदा, घटि में घटि उन्हनि खे इहो अहसास त न थींदो त मां पंहिंजी माउ, पंहिंजी ॿोलीअ सां जी हिफ़ाज़त न कई। जय झूलेलाल, महिरबानी। Great, Amrita, wonderful, wonderful. Dadi suchi story, very touching. Just like Dada stories, where the reader decides छा हिन मां सिखियुनि। ऐं हाणे मां पंहिंजे सॼे परिवार पारां सभिनी खे हिकु बिग थैंक यू, महिरबानी, वीना जी, आरोही, मिस्टर कजवानी, नीरू एंड जया आसरानी, दृशिका, अमृता, आनंद भी तो चो, आनंद लालचंदानी, बरखा मोहित, खुशहाली। थैंक यू बेटा, मोहित फॉर बीइंग विथ अस, एंड मुंहिंजा भाउ भाजाई अनिल ऐं सोनिया चावला जेके साइलेंट सपोर्टर्स आहिनि असांजा, शोभा लालचंदानी लिकल सपोर्टर, थैंक यू एवरीबडी। ऐं उमेद त तव्हांखे ही असांजो नओं अंदाज़, नओं प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। थैंक यू, जय झूलेलाल। जय झूलेलाल। हिकु नंढी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाइणी हुई। पारू ठाकुर फैमिली ट्रस्ट जंहिं मक़सद सां खोलियो वियो उहो ज़रूरतमंद सिंधी न्याणियुनि लाइ, जंहिंखे वाकई में ज़रूरत आहे। ऐं ही दादा ठाकुर चावला ऐं पारू चावला ॿिन्ही मिलाए करे पंहिंजे ई सेविंग्स मां शुरू कई हुई। हाणे वॾी ॻाल्हि ही थी वई आहे कि हिन मां ट्रस्ट में माण्हू जुड़ंदा था वञनि ऐं हू पंहिंजो डोनेशन्स ॾींदा पिया वञनि। हाणे असांखे ख़बर पई आहे थ्रू मिस्टर बिहारी शियारी कि हुननि खे कंहिं डोनेशन ॾिनो आहे ट्रस्ट में विझण लाइ। US मां अश्विन बिजानी जी मोकिलियो आहे, अंधेरी मां मिसिस गंगवानी मोकिलियो आहे। ऐं असांजी कोशिशि ही आहे कि हिन ट्रस्ट खे अॻियां वधायूं ऐं न्याणियुनि खे, सिंधी न्याणियुनि खे ख़ासि करे जेतिरो मदद करे सघूं असां कयूं। ऐं तव्हां खां ही गुज़ारिश आहे कि तव्हां बि हिन में जुड़ियो ऐं जीअं बि जेको तव्हांखे ठीकु लॻे हुन जे हिसाब सां तव्हां असांखे मदद कयो। शुक्रिया। जय झूलेलाल। अॼु तारीख़ 18 फरवरी दादा ठाकुर चावला जे 9वें जन्म शताब्दीअ जे शुभ मौक़े ते मां बिहारी शहरी तव्हां सभिनी सां हिकु ख़ुशख़बरी शेयर करणु थो चाहियां। असां सिंधियुनि जो बुज़ुर्ग शाइर श्री भोजराज खेमाणी क्रांति थाणा वेस्ट में रहंदड़, जंहिं जे लिखियल कविताउनि जे किताब मिठी सिंधी ॿोलीअ खे 2018 में 2 संस्थाउनि वटां 51,000 जो इनाम मिलियो हुयो, जेको हिन पासीरो करे रखियो हुयो। ऐं हाणे अहिड़नि लेखकनि, कवियुनि, कलाकारनि खे सूखड़ी जे रूप में ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे, जेके सिंधी ॿोलीअ जे लाइ कमु करे रहिया आहिनि। मां हिन मां भोजराज खेमाणी 11,000 जो पहिरियों चेक भेण शोभा राम लालचंदाणीअ खे ॾेई रही आहे।
ॾेई रहियो आहे। भेण शोभा पंहिंजे पीउ ऐं माउ जो छॾियल कमु भेण बरखा ऐं धीअ अमृता सां मिली करे सीता सिंधु भवन में हलंदड़ कमनि खे तमामु सुठे नमूने हलाए रही आहे ऐं 100 सालनि खां मथे खां हलंदड़ असांजी हिंदवासी हफ़्तेवार जी उहा बि एडिट करे एज़ अ एडिटर तमामु सुठे नमूने में सुहिणे नमूने में सभिनी खे पहुचाए रही आहे। अॼु करोना महामारीअ जे वक़्तु बि सीता सिंधु भवन जा सिंधी प्रोग्राम वर्चुअल नमूने हलाए रही आहे ऐं हिंदवासी बि फेसबुक यूट्यूब ऐं व्हाट्सएप जे ज़रिए सभिनी पढ़ंदड़नि खे वक़्त ते पहुचाए रही आहे। सिंधियत खे ज़िंदा रखण जो इन खां वधीक सुठो कमु कहिड़ो थींदो। इहा ॻाल्हि सोचे भोजराज खेमाणी ही 11,000 जो चेक पारू ठाकुर फैमिली ट्रस्ट जे नाले ॾेई पाण खे भाग्यवान थो सम्झे। जय झूलेलाल। चेक जेको आहे 11,000 जो मूं वटि अची चुको आहे, जेको मां 1-2 ॾींहंनि में ई माहिम में बरखा भेण खे पहुचाईंदुसि। जय झूलेलाल।